हाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मेघवाड़ पाड़े में संत आनंद राम जे सालियानी वरसी जे मौक़े ते अॼु खिपरो शहर खां कंडियारी पैदल यात्रियुनि जो जथो निकितो, जंहिंमें यात्रियुनि चांवरनि जी बोरी खणी कंडियारी जे संत आनंद राम जे मेले ते विया। इन मौक़े ते पैदल यात्रियुनि जो चवणो त असीं संतनि जे दर ते वञी दिली सुकून हासिल कंदा आहियूं। खिपरा शहर में प्रेमियों जथो ले आवे बढ़िया जेका ये सेवादारी और वडी वडी मेहरबानी हींअर अॻे सेवादारी और सेवा करणु खपे ऐं वडी वडी सेवादारी और मेहरबानी जेको तो जथो करे आवे पिया धन भाग हींअर माइट जो अहिड़ो प्रेमी जल्दी आवे पिया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी